माबूद जी तलब। रूस जे खिलाई मुसाफ़िर एंद्रन निकोलाइव अगस्त 1962 ते जॾहिं खिलाई परवाज़ खां वापसि मोटियो त 21 अगस्त ते मॉस्को जी हिकु प्रेस कॉन्फ्रेंस में हुन चयो, जॾहिं आउं ज़मीन ते लथुसि पए त मुंहिंजे दिलि चाहियो ज़मीन खे चुमी वठां। इंसान जहिड़ी हिकु मख़लूक लाइ ज़मीन ते जेके बेहिसाब मुआफ़िक़ सामान जमा आहिनि उहे मालूम काइनात में किथे बि कोन्हे। रूसी खलाबाज़ जॾहिं ज़मीन खां परे ख़ला में वियो त हुनखे ख़बर पई त हिन वसी ख़ला में इंसान लाइ सिर्फ़ु हैरानगी आहे। उते इंसान जे सुकून ऐं हाजत लाइ को बि सामान कोन्हे। उन तजुर्बे खां पोइ जॾहिं हू ज़मीन ते लथो त हुनखे ज़मीन जी क़ीमत जो अहसासु थियो। ठीकु ईअं जीअं शदीद उञ खां पोइ माण्हूअ खे पाणी जी अहमियत जो अहसासु थिए थो। ज़मीन पंहिंजे तमामु मुआफ़िक़ इम्कानातुनि सां गॾु हुनखे एतिरी त महबूब लॻी जो हुनजे दिलि चयो हुनखे भाकुर पाए पंहिंजे जज़्बात मुहबत खे हुनजे मथां निसार करे छॾे। इहा ई उहा शइ आहे जंहिंखे शरीयत में इलाह बणाइणु चयो वियो आहे। माण्हू ख़ालिक खे नथो ॾिसे, इन लाइ हू मख़लूक खे पंहिंजो इलाह बणाए थो छॾे। मोमिन उहो आहे जेको ज़ाहिर मां गुज़री बातिन ताईं पुॼी वञे, इन हक़ीक़त खे ॼाणे वठे त जेको कुझु नज़र अची रहियो आहे इहो कंहिंजो ॾिनल आहे। ज़मीन में जेको बि कुझु आहे उहो सभु कंहिं बरतर हस्ती पैदा कयो आहे। हू मख़लूक खे ॾिसी हुनजे ख़ालिक खे ॾिसी वठे ऐं पंहिंजे ख़ालिक खे सभु कुझु सम्झे। हू पंहिंजे तमामु बहितरीन जज़्बातनि खे ख़ुदा लाइ निसार करे छॾे। रूसी खलाबाज़ खे जेका कैफ़ियत ज़मीन खे ॾिसी गुज़री उहा कैफ़ियत वधीक इज़ाफ़े सां माण्हूअ खे ख़ुदा खे ॾिसी गुज़रणु खपे। मोमिन उहो आहे जेको सिज खे ॾिसे त हुन जी रोशनीअ में ख़ुदा जे नूर खे ॾिसी वठे। उहो आसमान जी वुसअतुनि में ख़ुदा जी लामहदूदियत जो मुशाहिदो करणु लॻे। हू कंहिं गुल जी ख़ुशबूअ में ख़ुदा जी महक खे ॾिसे। उहो पाणी जी रवानगीअ में ख़ुदा जी बख़्शिश खे ॾिसे। मोमिन ऐं ग़ैर मोमिन जो फ़र्क़ु इहो आहे त ग़ैर मोमिन जी निगाह मख़लूक़ात में अटकिजी रहिजो वञे ऐं मोमिन मख़लूक़ात खां गुज़री ख़ालिक ताईं पुॼो वञे। ग़ैर मोमिन मख़लूक़ात जे हुस्न खे ख़ुदि मख़लूक़ात जो हुस्न सम्झी उन में महू थी थो वञे। मोमिन मख़लूक़ात जे हुस्न में ख़ालिक जो हुस्न ॾिसी थो वठे ऐं पंहिंजे पाण खे पंहिंजे ख़ालिक जे अॻियां झुकाए थो छॾे। ग़ैर मोमिन जो सिजदो शयुनि जे लाइ हुजे थो ऐं मोमिन जो सिजदो शयुनि जे ख़ालिक लाइ।